لوليه والصلاة على نبيه والوزن والفضل والعدل والنظم بالجزم بوحدته وبكبريائه وبسلطان وبإعلان وبعتقان وبإيمان وبيان في فرقان وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال لا شريك له ولا نذير له ولا مشير له ولا ضد له ولا ند له ولا مقاسم له ولا مدعاني له ولا مناصر له ولا جلد بلد ولد جسد رسم جزم عزم عزب له ولا جذب وصف عيب طاب طيب قذب له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له من يشرك في ذاته وصفاته وآداته وآياته رؤية يتبرك بغيره من نبي وولي وتقي ونقي وحسين وجميل وصغير فعليه الخسران والوبال ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنزومنا ومقصودنا ثم أجدر الخلق جديرنا وأعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والإمامة والأمامة وأعلانا وأجلانا وأنفانا وأجهد ورفعنا وأكبرنا وأخضرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له ثم نشهد أن سيدنا وسندنا محبوب وصلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدلاننا هو عدوة نظمة قدوة رتبة أصوة حسنة وبدلالة القاهرة الغائبة الظاهرة الباطنة وعد عند سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. وقال الله تعالى في مقام آخر: يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه
وسراجا منيرا صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما जिन दोस्तन जी जेतरी मोहब्बत आ मदीने वारे साईं सां उन मोहब्बत वारे अंदाज में जागी करे सलवा शरीफ पढ़ी वजाए। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। इं न जी मुझो शहीद रहमतुल्लाह अलैह पांजे वाइज़न जे दौरान सुभान अल्लाह चवराईंदो न इं सुभान अल्लाह कयो। एक दफ़ो अञा भी है सुभान अल्लाह छो तो सुभान अल्लाह चवण सां पने आकिल में केस भी न लगंदो। सुभान अल्लाह चवण सां पैसा भी ख़र्च न थींदा। सुभान अल्लाह चवण सां को पाड़े वारो नाराज़ भी न थींदो। सुभान अल्लाह चवण सां मुफ्त में जन्नत में ठाऊका बाग लगी वेंदा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जब जुल्फ का जिक्र है कुरआन में तो रुखसार का आलम क्या होगा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जब जुल्फ का जिक्र है कुरआन में तो रुखसार का आलम क्या होगा। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया। सोचो तो सही इन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। सोचो तो सही इन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। जिस वक़्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान वाली। जिस वक़्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान वाली। उस वक़्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। उस वक़्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर। सुभान अल्लाह मज़ो न तो पहिरों दफ़ो पन्ने आकिल शहर में आयो आज तो सुभान अल्लाह कर। अबू बकर इधर उस्मान उधर, एक सिमत अली एक सिमत उमर। इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा। जब जुल्फ का जिक्र है कुरआन में तो रुखसार का आलम क्या होगा। खाई है कसम खुद कुरआन ने असहाब के दौड़ते घोड़ों की। खाई है कसम खुद कुरआन ने असहाब के दौड़ते घोड़ों की।
असहाब का जब ये आलम हो तो सरकार का आलम क्या होगा। असहाब का जब ये आलम हो तो सरकार का आलम क्या होगा। मुझे महबूब मोहम्मद के डिठो जन कवारे मुझे महबूब मोहम्मद के डिठो जन कवारे तड़पंदो सोई सजन लए त उम्र सारिया। कोई आ कलीमुल्ला कोई आ कलीमुल्ला कोई आ सफीउल्ला कोई आ नजीउल्ला कोई आ खलीलुल्ला कोई आ सिद्दीकुल्ला कोई आ रफीउल्ला पर ज़ात सभिनी में सजन मोहम्मद तुझी त भलारिया। मुझे महबूब जे मुल्क मदीने जहिड़ो अज मां दुआ थो कयां। ये 2016 जो साल शुरू थियो आहे। जेके हिते महबूब जो शान ॿुधण आया आहिनि मौला अॼु हिन महफ़िल जे सदके हिन साल हिननि सभिनी खे मदीने जी ज़ियारत कराई। मुझे महबूब जे मुल्क मदीने जहिड़ो मट न आबियो मुल्क तोड़े दुनिया तसारिया। अल्हम्दुलिल्लाह अज 6 जनवरी सन 2016 अरबा जे दिहाड़े खमीस जी रात मस्जिद तूबा जे भरसां अवां जे शहर पनो आकिल जे हिन मैदान में पांजन प्यारन दोस्तन मोहतरम जनाब भाऊ खादिम हुसैन जे वास्ते सां हजरत मौलाना साईं मोहम्मद साले साहब जे बार बार राब्ते सां अवां जमलाए जमात जे सॾ ते अल्लाह तबारक व तआला मुखे हिन पनो आकिल शहर में पहिरों दफ़ो अॼु क़ुरान ॿुधाइण जी सआदत नसीब कराई आहे। अल्लाह ताला जंहिं बानन खे पसंद कंदो आहे जिन खे चूंडींदो आहे उन्हनि खे मुंहिंजो रब ताला 2 शयूं 2 इनाम वॾा नसीब कराईंदो आहे। जिन इनामनि में पहिरें नंबर ते आहे नबूवत ऐं 2 नंबर ते आहे शहादत। हींअर केॾी जमात आई आहे जेकॾहिं तव्हां जमातिन में हो को साथी मुसलमान भाव उथी करे ऐं हिन क़ुरान पाक खे खणी करे पंहिंजे सीने सां मिलाए अॼु सॼी राति पने आकिल जी हिन मस्जिद तूबा में वेही रोए मुंहिंजा अल्लाह मांखे नबी कर मुंहिंजा अल्लाह मांखे नबी कर मुंहिंजा अल्लाह मांखे नबी कर नबी कर नबी कर। मां तो जा क़यामत ताईं पने आकिल में रोई रोई रड़ियूं कंदो अखियुनि जो पाणी सुकी वेंदसि पर नबी न थींदो। थींदो भली क़ुरान खणी रड़ियूं करे छो त ख़त्मे नबूवत जो ताज इमामुल अंबिया आमिना जे लाल मदीने जे मीर पाक मोहम्मद करीम जे सर मुबारक ते अल्लाह जी ज़ात सजाए छॾियो। बाक़ी शहादत जो दरवाज़ो त अल्लाह जी ज़ात रब साईं क़यामत ताईं खोले छॾियो आहे। तवां सब जमाती दुआ घुरी था सगो त मुंहिंजा अल्लाह मांखे शहादत जो मौत ॾे मुंहिंजा अल्लाह मांखे शहादत जो मौत ॾे। तहज्जुद जी नमाज खां पोइ जलसे खां पोइ फर्ज नमाज खां पोइ मदरसे मस्जिद में क़ुरान जी तिलावत खां पोइ हर टाइम ते दुआ घुरी था सगो मौला शहादत जो मौत ॾे शहादत जो मौत ॾे। इहा दुआ क़बूल थी सघे छो त शहादत जा दरवाज़ा मुंहिंजे रब क़यामत ताईं खोले छॾिया। पने आकिल वारो शहादत में तो वरी मज़ो ही मज़ो आहे न। छो त दुनिया में जॾहिं नमाज़ीअ जी वफ़ात थींदी आहे साओ हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम कढंदो। दुनिया में रोज़ेदार जी वफ़ात थींदी आहे त बि साओ इज़राइल अलैहिस्सलाम अची कढंदो।
दुनिया में जेकॾहिं सखीअ जो मौत थे, वलीअ जो मौत थे, कुरान जे हाफ़िज़ जो मौत थे, आलिम जो मौत थे, हाँ साईं रोज़ेदार जो मौत थे, बुजुर्ग हुजे, वली हुजे, गोस हुजे, अब्दाल हुजे, पीर हुजे, फ़कीर हुजे, जोगी हुजे, सैयद हुजे, असे केड़ी भी ज़ात वारो हुजे, मुसलमान केड़ो भी इंसान हुजे, जने वफ़ात तो करे साव हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम तो कढे, पर जने इन शहीद जो मौत थींदो आ, अल्लाह से फरमाइंदो आ इज़राइल बि जाए, इज़राइल बि जाए, तकड़ न कजाए, शहीद जी शहादत थी थे, अवल तू न वन जाए, मां अर्शन वारो रब थो वञा, अवल दीदार कराइंदो मां से पोइ साव खणी वेंदा। शहादत में एडो मज़ो। अल्लाह असां भी तो इहा था दुआ करूं असां के शहादत जो मौत नसीब। खुद रहमतुल आलमीन नबी भी हथ खया हा मुझा मौला मां पाक मोहम्मद के मशर जे मैदान में जिए सबनी जो सरदार कयो थी, इए शहीदन जो भी सरदार कजे। कायनात में कुछ भी कोन हुयो, न जमीन हुई, न आसमान, न सिज, न चंड, न तारा, न पखी पखण, अव्वल 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 जेकरे कायनात में ज़ात हुई तो मुझो अकेलो रब्बुल आलमीन हुयो। अदा हर शे के शुरुआत आ, पर रब जी ज़ात के तो शुरुआत आहे ही कोन, असुल को वठी आ, मखलूक जो नालो ही कोन हुयो। अग अग में अव्वल 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 18,000 मखलूकात को अग में इन आसमान जमीन जे ठाइण को भी 70,000 साल अग में अल्लाह ताला जेकरे मखलूक में पेरों मखलूक ठाए थो तो पेरों पेरों अव्वल 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 मदीने वारे साईं आमिना जे लाल मिठड़े पाक मोहम्मद करीम जे नूर के तो ठाए। उन नूर जी गाल नथो कयां जंहिंजे करे यारन जा अकीदा फिरी विया आहिनि, मां उन नूर जी गाल थो कयां जंहिंजे सदके मदीने जा खारा खूह भी मिठा थी विया। जंहिं नूर जी रोशनी में सवा लखो सहाबा जी जमात तैयार थी, जिनके रब साईं जीअरे जन्नत जा सर्टिफिकेट ॾेई छॾिया। असां जॾहिं कुरान मजीद के ॾिसंदा आहियूं त कुरान असांखे ॿुधाए त सयूं असांजो नबी कहिड़ो हो, असांजे नबीअ जो अखलाक कहिड़ो हो। हीअ जो हेॾी जमात आई आ, अखलाक मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस जो उनवान पढ़ी करे पने आकिल शहर में न मस्जिद तूबा जे बरसां गॾु थी आ त वञा देवबंदिन जे जलसे में आलिमन जी ज़ुबान मो वहाबी मौलविन जी ज़ुबान मो पाक मोहम्मद करीम जो शान बुधी अचा, छो त हिन महीने में जलसा त सभिनी जा हलंदा आहिनि, पर ॾिसी अचूं हेॾे छा थो मिले होॾे छा थो मिले, पर मुबारक जे लाइक़ आयो एड़ी जाए ते वेठा हो जो हिते रुगो कुरान होंदो या पाक मोहम्मद जो फरमान होंदो। असां कदें कदें सोचींदा आहियूं त मुंहिंजा रब साईं अर्शन ते, जन्नत जे दरवाजे ते, पन पन ते, वण वण ते, दर दर ते, जन्नत जी खीर वारी नहर ते, जन्नत जे माखीअ वारी नहर ते, हौज़े कोसर वारी नहर ते, पाक शराब जी नहर ते, मुंहिंजा अल्लाह जन्नत जे हर पत्थर ते, हर पन ते ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह छो लिखायई। हालांकि मुंहिंजा रब नबी त सब भला, रसूल त सब भला, कायनात जा सब नबी भला। इन्ना औहैना इलैक कमा औहैना इला नूहिन वन नबिय्यीन मिन बादिही व औहैना इला इब्राहीम व इस्माईल व इसहाक व याकूब वल असबात व ईसा व अय्यूब व यूनुस व हारून व सुलैमान व आतैना दाऊद ज़बूरा। को ज़बूर वारो, को इंजील वारो, को तौरेत वारो, मौला नबी त सब भला हा, पर सजी जन्नत सिंगारी थी रुगो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सां। हालांकि ॿिया बि त हुया, आदम सफ़ीउल्लाह लिखाए या तॾहिं बि ठीक हो, नूह नजीउल्लाह सां जन्नत सिंगारे या तॾहिं बि सही हो, इब्राहिम खलीलुल्लाह सां सजी जन्नत सिंगारे या मौला तॾहिं बि ठीक हो, दाऊद खलीफतुल्लाह सां सजी जन्नत सिंगारे या तॾहिं बि ठीक हो,
पर जनो रब्बुल आलमीन हीअं फरमाईंदो आहे बराबर सब नबी भला हर गुल जी पंहिंजी खुशबू हर कंहिंजो शान पंहिंजी जाते फज़लना बाज़हुम अला बाज़ हर कंहिंखे फज़ीलत पंहिंजी ॾिनी आहे पर छा कयां ला इलाहा इल्लल्लाह अहिड़ो जुमिलो आहे जंहिंमें 12 अखर आहिनि मुहम्मदुर रसूलुल्लाह बि अहिड़ो जुमिलो आहे जंहिंमें 12 अखर आहिनि जिया ला इलाहा इल्लल्लाह जे जुमले जे 12 अखरनि मो के अखर के नुक्तो ही ना है त मुहम्मदुर रसूलुल्लाह जे नाले सा अर्श के जन्नत के सिंगारा तो त मुहम्मदुर रसूलुल्लाह जे जुमले जे 12 अखरनि मो भी के अखर के नुक्तो ही ना है। नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा वाल बैत अल्लाह अकबर अल्लाह साईं जे नाले में अखर घणा न न न ला इलाहा इल्लल्लाह में 12 मां तो चवां रुगो अल्लाह जे नाले में अखर घणा 4 ॻाल्हायो अल्लाह जे नाले में अखर घणा परियां हलाए छो नथा ॻाल्हाइनि सैयद को नाराज़ न हलाए छा ॻाल्हायो न बाबा तव्हां बि अल्लाह जे नाले में अखर घणा मुझे मिठड़े मोहम्मद जे नाले में अखर घणा मस्जिद जे नाले में अखर घणा कुरान जे नाले में अखर घणा सिद्दीक जे नाले में अखर घणा हुसैन जे नाले में अखर घणा जिहाद जे नाले में अखर घणा नमाज जे नाले में अखर घणा ए बुजुर्ग वेठा आहिनि स्टेज ते इन्हनि आलिमनि जे नाले में आलिम में अखर घणा ए कुरान जा हाफ़िज़ वेठा आहिनि हाफ़िज़ जे नाले में अखर घणा ज़ाहिद जे नाले में अखर घणा आबिद जे नाले में अखर घणा साजिद जे नाले में अखर घणा मिठड़ा मोहम्मद 4 मांखे ॾाढा वणंदा आहिनि तॾहिं त तोखे हर शयूं 4 थो ॾियां आ काइनात जा सरदार न्याणियूं बि 4 थो ॾियां बीबी ज़ैनब बीबी रुक़ैया बीबी उम्मे कलसूम अम्मा बीबी फातिमा मदीने वारा साईं खलीफा भी तॾहिं त 4 ॾिना मां न अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान ज़िन्नूरैन अलीयुल मुर्तज़ा मदीने वारा साईं तरफ भी 4 ॾिना मां ओभर ओलव उत्तर दखण मौसमा भी 4 ॾिनियूं मां बहार जी मौसम सरव जी मौसम उनारे जी मौसम सियारे जी मौसम ओ कायनात जा सरदार तुझी उम्मत जे देवबंदिन जा मसलक भी 4 कया मां हनफी मालकी शाफी हम्बली हिनन मुवहिदन जा हिनन वहाबिन जा सिलसिला वलियन जा भी 4 कया मां को नक्शबंदी सिलसिले वारो आ को चिश्ती सिलसिले वारो आ को कादरी सिलसिले वारो आ हाँ सही हे शेरवर्दी को सिलसिले वारो आ को चिश्ती आ को कादरी आ को नक्शबंदी आ ये सिलसिला भी 4 हलाया मां मिठड़ा मोहम्मद वडा मलाइक भी 4 रखया मां जिब्रील अलैहिस्सलाम मीकाईल अलैहिस्सलाम इसराफील अलैहिस्सलाम इज़राइल अलैहिस्सलाम वरी तुझी उम्मत वारन के जिक्र जो तस्बीहूं भी 4 ॾिनियूं मान ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 अल्लाह 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 हू जिक्र जो तस्बीहूं भी 4 खलीफा भी 4 न्याणियूं भी 4 किताब भी 4 ॾिना मां तौरेत ज़बूर इंजील कुरान 4 मांखे ॾाढा वणंदा थी आबिद में 4 हाफिज़ में 4 सिद्दीक में 4 बिहिश्त में 4 हुसैन में 4 आलिम में 4 वॾी ॻाल्हि आहे त मुल्ला में भी अखर 4 मुल्ला में भी 4 उन मुल्ला में जेको मुल्ला पंहिंजो नक ऐं पेशानी अलाह जे तरफ़ ते झुकाईंदो आहे ॿियनि सां मां बदलना मां हुन सां बदला जेको मुल्ला चवंदो आहे इज़त सभिनी जी कंदुमि हर कंहिं पीर फ़कीर जी क़बर ते वेंदुसि क़ुरान पढ़ी ईंदुमि कुल पढ़ी ईंदुमि सूरत तबार पढ़ी उन्हनि जे रूहनि खे क़ब्रिस्तान वारनि खे वलियनि खे बुज़ुर्गनि खे बख़्शे ईंदुमि पर झुकंदुसि न रुकू ऐं सजदो अकेले अलाह जे दर ते कंदुसि कंहिंजे दर ते
मदीने वारो साईं आमिना जो लाल अचो त क़ुरान को पुछो मुंहिंजा रब साईं ॿुधाए त सयूं पंहिंजे कलाम मुक़द्दस में ये हेॾी जमात आई आहे अख़लाक मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस के ॿुधण जे लाइ महबूब अॼु उन जो अख़लाक कहिड़ो आहे क़ुरान ॿुधाए त सयूं क़ुरान थो चए असां खां पोइ पुछा कयो अवल क़ाइदे जा अखर बि तव्हांखे मिठड़े मोहम्मद जो शान ॿुधाईंदा अलिफ चवंदो आहे अल्लाह जो दिलबर नबी असांखे मिलियो चो सुभान अल्लाह बा चवंदी आहे बरकत भरियो नबी असांखे मिलियो आहे ता चवंदी आहे ताजदारे मदीना मुस्तफ़ा नबी असांखे मिलियो आहे सा चवंदी आहे इन उम्मत जा सवाब वधाइण वारो नबी असांखे मिलियो आहे जीम चवंदो आहे जन्नत जी ज़मानत खणण वारो नबी असांखे मिलियो आहे हा चवंदी आहे हबीबे ख़ुदा नबी असांखे मिलियो आहे खा चवंदी आहे खैरुल वरा वारो रसूल असां ॾे आयो आहे दाल चवंदो आहे उहो नबी मिलियो आहे जंहिंजो दीदार रबीउल अव्वल में थियो आहे ज़ाल चवंदो आहे ज़ख़ीरा काइनात वारो नबी आयो आहे रा चवंदी आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन नबी मिलियो आहे ज़ा चवंदी आहे ज़मीन आसमान वारो नबी मिलियो आहे सीन चवंदो आहे सिराज मुनीरा वारो नबी मिलियो आहे शीन चवंदो आहे उहो नबी मिलियो आहे जेको मुन मोमिनन गुनाहगारनि जी शफ़ाअत करण वारो आहे बीठल बि चओ न सुभान अल्लाह साद चवंदो आहे सिराते मुस्तक़ीम वारो नबी आयो आहे ओ पने आकिल शहर जा मुसलमानो इर्दो गिर्द नवा खां आयल क़ुरान जा आशिको तवज्जो कयो ज़ाद चवंदो आहे ज़ामिन जन्नत नबी आयो आहे फा चवंदी आहे फ़ख़्र तमन्ना वारो नबी आयो आहे क़ाफ़ चवंदो आहे क़ुरान वारो नबी आयो आहे ओ अख़लाक मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस में अचण वारो ॿुधो त सयूं लिखण वारो लिखो त सयूं भरण वारो भरियो त सयूं तवज्जो त कयो कहिड़ो नबी मिलियो आहे क़ाफ़ चवंदो आहे हिन क़ुरान वारो नबी मिलियो आहे जंहिं क़ुरान जो बार आसमान बि न खणी सघिया आसमान पिया चवनि मौला असांखे मलाइकनि जो बार ॾे खणी वेंदासीं असांखे शहीदनि सिद्दीक़नि सालिहनि मोमिननि जे रूहनि जा बार ॾे खणी वेंदासीं अल्लाह सॼी जन्नत ॾे असां सत आसमान खणी वेंदासीं ए अल्लाह तूं पंहिंजो अर्श असांजे मथां रखी असां खणी वेंदासीं पर आसमान था चवनि मौला क़ुरान असांखे न ॾिजाए हिन में वज़न आहे हिन में असर आहे हिन क़ुरान में कमाल वा जमाल वा मौला असां आहियूं वॾा आसमान पर ताक़त न आहे जो असां हिन क़ुरान जे बार खे खणी सघूं अल्लाह फरमायो ज़मीनो भला तव्हां मुंहिंजे क़ुरान जे बार खे घणो न ज़मीना चवण लॻियूं मौला असां जानवरनि जा बार खणी वेंदासीं असां पखियुनि जा बार खणी वेंदासीं असां सत ज़मीनूं जबलनि जा बार खणी वेंदासीं जिननि जा बार खणी वेंदासीं मलकनि जा बार खणी वेंदासीं वॾियुनि वॾियुनि बिल्डिंगुनि जाइनऊं समंडनऊं दरियाहनि जा बार खणी वेंदासीं सॼी ज़मीन बि जे मौला क़ुरान मूंखे न ॾिजाए हिन में जमाल आहे कमाल आहे हालांकि ज़मीन रुगो पाकिस्तान में न आहे ज़मीन त सऊदी अरब में बि आहे ज़मीन त अमेरिका में बि आहे ज़मीन त अफ़गानिस्तान में बि आहे पने आखिल जा मुसलमानों जिते जिते आसमान आहे उते उते ज़मीन आहे हेॾी वॾी ज़मीन थी चवे मौला मां बि हिन जो बार न खणी सघंदमि जबलनि चयो मौला असांखे बि न ॾिजाए छो त लऊ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शयतिल्लाह रब असांखे बि ताक़त कोन्हे हालांकि उहद जबल केॾो वॾो आहे ख़ुज़दार ऐं कलात ऐं कोटा जे बलोचिस्तान जे इलाइक़े जा केॾा वॾा जबल आहिनि चवंदा मौला ताक़त न आहे जो क़ुरान जे बार खे खणो तॾहिं त क़ाफ़ थो चवे उहो क़ुरान वारो नबी आहे उहो असांजो सुहिणो मोहम्मद मीर आहे उहो यासीन नबी आहे जंहिंजी दिलि चयो मौला मूंखे ॾे क़ुरान त मां खणा ओ पने आखिल जा मुसलमानो हाणे जंहिं क़ुरान जो बार न
ज़मीन खणी सगी न आसमान खणी सघियो न जबल खणी सघिया ये मुझे मिठड़े पाक मोहम्मद जी दिल आ जंहिंजे लाइ रब तो फरमाए कुल मन कान अदुव्वन लिजिब्रील फ़इन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक बिइज़्निल्लाह। मिठड़ा मोहम्मद हाणे तुझी दिल जबलन को भी वडी आ ज़मीनन को भी वडी आ आसमानन को भी वडी आ सजी मखलूक के वडी आ छो त तुझी दिल न कुरान जे बार के खयो। नारे तकबीर शाने मुस्तफा। नंढो काफ चवंदो वा कायनात जो नबी मिलियो आ मां दुआ घुरा हाणे थकिजी पिया हो सुभान अल्लाह ॾाढा कनि लाम चवंदो वा लुत्फ़ इनायत वारो नबी मिलियो आ वाह चवंदी या वजह तख़लीक़ कायनात वारो नबी मिलियो आ। ए कायदे जा अखर भी महबूब जो शान था ॿुधाए। मीम चवंदो वा मरकज़ हिदायत वारो नबी मिलियो आ। हा चवंदी या हिदायत जे मरकज़ वारो नबी मिलियो आ। या चवंदी या यसरब जे शहर के मदीनो बनाइण वारो सुहिणो नबी मिलियो आ। अचो त हाणे कायदे कोन हाणे कुरान को पुछूं। अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा मुंहिंजी हुमेरा हुज़ूर जी राणी सिद्दीक़ जी न्याणी थी फरमाए मदीने वारे साईं जो को सहाबी आयो अम्मा असांखे नबी साईं जो अखलाक त ॿुधाए अम्मा असांखे मिठड़े मोहम्मद जो शान त ॿुधाए। मुंहिंजी सिद्दीक़ा अम्मा आयशा फरमायो उन सहाबीअ खे छा तो कुरान मजीद न पढ़ियो आहे छा? अम्मा मां त कुरान जो कारी आहियां कुरान जो हाफ़िज़ा। अम्मा साईं फरमायो हे सॼो कुरान मुझे पाक मोहम्मद जो शान ऐं अखलाक सां भरियो पियो आहे। अम्मा साईं फरमायो पुट कुरान में ॾिस न कुरान में रब तो फरमाए मक़ाम मुस्तफ़ा जे लाइ रब तो फरमाए सुम्मा दना फ़तदल्ला फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। मेराज मुस्तफ़ा जे लाइ कुरान तो फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। ओडे दोहीड़ा मिलंदई हेडे कुरान मिलंदई जिनके सीने में कुरान होंदो वे कुरान पढ़ंदा जिनके सीने में दोहीड़ा होंदा वे बेत पढ़ंदा। असां वटि हे आ कुरान ऐं हिन जी बरकत सां खोड़ मुवहिद थी विया आहिनि। चओ सुभान अल्लाह। हाय हाय नज़र त कर हर शे कुरान में आ। रुफ़ात मुस्तफ़ा ॾिसंदे भी कुरान तो फरमाए वहुव बिल उफ़ुक़िल आला। दावत मुस्तफ़ा ॾिसंदे भी कुरान तो फरमाए उदउ इला सबील रब्बिक बिल हिकमत वल मौइज़तिल हसना। अगर औसाफ़ मुस्तफ़ा ॾिसंदे भी कुरान तो फरमाए या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरा। हेरे ख्याल कर न मां कुरान तो बना शाहिदन व मुबश्शिरा व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अगर नबी साईं जी उम्मत ॾिसंदे उम्मत मुस्तफ़ा भी रब कुरान में बयान कया फरमाए कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह। अगर नबी साईं जो न्याणियों ॾिसंदे तब कुरान तो फरमाए या अय्युहन नबिय्यु कुल लि अज़वाजिका व बनातिका व निसाइल मोमिनीन। अगर रहमत मुस्तफ़ा ॾिसंदे तब कुरान तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन।
दीन चो सुभान अल्लाह। अज मां पाड़े वारन के भी दुआ थो ॾेई वञा। अचो मुंहिंजा माइटो सैयदो क़ुरान खे संभालियो, पंहिंजे सीने में क़ुरान खे जाइ ॾियो, हक़ीक़ी पाक मोहम्मद जा दीवाना आशिक थियो। अचो अचो, इहा सॼी जमियत उलमा इस्लाम जी जमात तव्हांजी इज़त कंदी। ही त चवंदा आहिनि अगरि सैयद पंहिंजे नाने मोहम्मद जे दीन खे वठनि, सैयद तौहीद वारा थियनि, असां जमियत वारा मुसलो उन्हनि जे हवाले कंदासीं। हाय हाय नबी से जे जमाल जे लाए कुरान तो फरमाए इन्नक बिअयुनिना। पाक मोहम्मद रुगो तोखे याद न कयो आ, पर तुझे सहाबा के भी मां रब कुरान में याद कयो आ। तुझे अबू बकर उमर उस्मान अली के भी मां कुरान में याद कयो आ। फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगून फज़लन मिर रब्बिहिम व रिज़वाना। नबी से के दा अल्लाह कुरान में बयान कयो, पर नबी से जा कमरा भी अल्लाह कुरान में बयान कया। इन्नल्लज़ीन युबायिऊनक इन्नमा युबायिऊन अल्लाह। अदब मुस्तफ़ा के भी रब कुरान में बयान कया। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। खबरदार ओ नबी जा साहबियो, मुझे मिठड़े मोहम्मद जे होंदे जोर सा भी न गलायो, मता वडे आवाज सा गलायो। मां अल्लाह सजी जिंदगी जा अमल न चट करे छॾियां। रमज़ान को अग में रजब जे महीने में अल्लाह साईं मां गुनाहगार के तौफीक ॾिनी, मदीनो घुमी आयस। पाक मोहम्मद जो रोज़ो ॾिठो त इहा आयत नबी साईं जो रोज़े पाक ते लिखियल। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। माना नबी साईं जे रोज़े ते सलाम पाइण वारो हिते आयो, मता आवाज़ कयो, मता लुड़ कयो, मता तेज़ ॻाल्हायो, मता अल्लाह अमल चट करे छॾियो। खुदा जो कसम एडी खामोशी हुई, एडी खामोशी जो जेको वञे पियो न अखियुनि में नीर पिया वहनि। हुज़ूर साईं जे रोज़े ते सलाम भी पढ़ूं पिया, वरी सुतल कदमनि में यार अबू बकर उमर ते भी सलाम पिया पढ़ूं। तव्हां वञो न काबतुल्लाह में तव्हांखे वॾो आवाज़ नज़र ईंदो, उते जलाल आहे, उते ज़िक्रन ज़रबान रब्बना रब्बना ला इलाहा इल्लल्लाह। हर को रणियूं थो करे, रोए थो, काबतुल्लाह जे गिलाफ खे पकड़े रणियूं था कनि। पर मदीने में ईंदे न उते ख़ामोशी, उते सुकून आहे। ये मस्जिद नबी में खोड़ा आशिक वेठा आहिनि नबी साईं जा। मस्जिद नबी में सॼो ॾींहुं सलाद पढ़ंदा आहिनि, पर चुप अदब सां। छो त अल्लाह के पंहिंजो महबूब एॾो प्यारो आहे, जिते थोरो ॻाल्हाए त मां सॼी ज़िंदगी जा अमल चटां। हज़रत उमर जहिड़ा माण्हू, हज़रत अली साईं जहिड़ा, अबू बकर सोण, उस्मान साईं जहिड़ा बि मजलिस में साईं सां ॻाल्हाए न सघंदा। एॾो साईं अल्लाह जे रसूल जे चेहरे में एॾो त रोब हुयो, चओ सुभान अल्लाह। हता के हिकिड़ो साहबी थो जे मूंखे पुट जायो अखियुनि में नज़र कोन हुयसि, खणी आयमि, मां साईं जो दीदार करायोमांसि। सॼो ॾींहुं पुट खे चयुमि हुज़ूर साईं जो दीदार कर। शाम जो घर मोटाए वठी वियोमांसि, अञा घर जे दरवाज़े ते मस पहुतमि, पुट तो जे बाबा अल्लाह जो कसम नज़र अची वई। हिकिड़ो साहबी वरी मच्छी खणी आयो, मच्छी, या रसूल अल्लाह मच्छी खणी आयो आहियां, 3 ॾींहं थी विया आहिनि, बाहि ते पचायांसि तो पचे ई कोन थी, पके ई न। मुंहिंजे साईं मच्छीअ सां ॻाल्हायो, छो नथी तयारु थिए? अल्लाह जी इजाज़त सां, रब जे हुक्म सां मच्छी मुंहिंजे साईं सां थी ॻाल्हाए। दरिया मूं निकितल मुअल मच्छी नबी साईं सां ॻाल्हाए थी। महबूबा मुंहिंजा सोहणा, मां फिलाणे दरिया में हुयमि, ये थोरो पाणीअ खां मथे टपो ॾिनमि, तुंहिंजो हिकिड़ो नौकर गुलाम पियो वञे, उन जे चपनि ते दुरूद जो आवाज़ हो, उहो दुरूद मां ॿुधो आहे। अल्लाह थो फरमाए इहो एॾो त अज़ीम दुरूद आहे, जेको इनखे पढ़े, जेको इनखे ॿुधे, मां रब जहन्नम जी बाहि हराम कई आहे। दुनिया जी बाहि खे कहिड़ी ताक़त आहे, मां मशीह खे साड़े। अहिड़ो नबी असांखे मिलियो आहे, चओ न सुभान अल्लाह। अचो कुरान को पुछूं, कुरान कहिड़ो नबी मिलियो आहे? चे तो मदीने वारे साईं जे चेहरे जे लाइ वज़ुहा, जुल्फन जे लाइ कुरान तो फरमाए वल्लैल इज़ा सजा,
हे त सखिन जो सरदार आ जंहिंजी कचहरीअ में हिकिड़ो काफ़िर आयो आहे मुसलमाननि जा नबी मां बुखा अल्लाह मूंखे मानी खाराए अरे यार पने अकिल वारो तव्हां दोस्तनि खे त मानी खाराईंदा हो तव्हां पंहिंजनि माइटनि रिश्तेदारनि खे त मानी खाराईंदा हो पर नबीअ जो अख़लाक़ इहो अथव असांजो नबी यारनि खे त खाराईंदो हो पर दुश्मननि खे बि खाराईंदो हो अरे यार नबी जो अख़लाक़ इहो दे तोखे को गार दे तूं देर न कंदे बंदूक सिधी कंदे तोखे को तलवार जो हमलो कले तूं देर न कंदे जल्दी जल्दी में खून थी वेंदा हता के उहे खून वञी कबीलनि में पखिड़िजी वेंदा नबी जो अख़लाक़ इहो आहे मुंहिंजे मिठड़े मोहम्मद खे मके जा काफ़िर गारियूं ॾींदा मुंहिंजो सुहिणो नबी उन्हनि खे दुआऊं ॾींदो हो नबी जे अख़लाक़ मुस्तफ़ा जी कॉन्फ्रेंस में अचण वारो आमिना जो लाल त साबिरीन नबी हुयो हर नबीअ खे हर रसूल खे दुनिया में ईज़ा ॾिना विया तकलीफ़ूं ॾिनियूं वियूं पर पाण फरमायूं सभ खां वधीक मां यासीन नबीअ खे तकलीफ़ ॾिनी वियूं मुंहिंजे साईं जी मजलिस में मुंहिंजे साईं जी कचहरीअ में आमिना जो लाल कॾहिं कॾहिं वेंदा हा रस्ते तां मके जे काफ़िरनि जूं औरतियूं पंहिंजे घर जी सफ़ाई वारो गंद कचरो खणी आमिना जे लाल जे मथों उछलाईंदा हा अगर हिकिड़े दफ़े साईं जे मथों उहो गंद नथो किरे उहो कचरो नथो किरे पाण पुछंदा सहाबा खां ॿुधायो त सयूं उहा काॾे वई कुराड़ी औरत जेका मुंहिंजे मथां पंहिंजे घर जो गंद उछलाईंदी हुई सयूं उहा बीमार थी पई आहे पाण सहाबा खे फरमायूं जल्दी कयो हलो त हुनजी अयादत करे अचूं सयूं हूअ त काफ़िराणी आहे मुस्लमान न आहे सयूं हूअ त तव्हांखे ईज़ा वॾींदी हुई सही हुआ त तव्हांजी नऊज़ बिल्ला में न बेइज्जती कंदी हुई पाण फरमाइन न वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मां रुगो तव्हांजो नबी न आहियां मां काफ़िरनि जो बि नबी आहियां मां यहूदियुनि जो बि नबी आहियां नसारनि जो बि नबी आहियां पंहिंजनि जो त नबी आहियां पर दुश्मननि जो बि नबी आहियां आया दरवाज़ो खड़कायूं कुराड़ी बीमार आहे सुती पई आहे न्याणीअ खे चवे थी वञ त सयूं ॾिसी था कहिड़ा दरवाज़े ते आवाज़ ॾिने मन दक़ल बाब कहिड़ा दरवाज़ो खड़काइण वारो ॿाहिरों जवाब आयो अन मुहम्मदुर रसूलुल्लाह व मई असहाबी मां मुहम्मदुर रसूलुल्लाह आहियां मूंसां गॾु मुंहिंजा सहाबा आया अल्लाह जी बानी कुराड़ी ॾकण शुरू थी वई न्याणीअ खे चवे थी दर न खोल जाए अॼु मुस्लमाननि जो नबी पंहिंजे शागिर्दनि सां गॾु मां को बदिलो वठण आयो आहे अॼु मुस्लमाननि जो नबी मां को पलांद वठण आयो आहे जॾहिं न्याणी इहे लफ़्ज़ चया अमड़ चवेसि थी दर न खोल जाए मदीने वारो साईं तो फरमाए न्याणी दरवाज़ो खोल मां मोहम्मद दुश्मननि खे बि माफ़ करे छॾींदो आहे इन अमड़ खे चओ मां तो को बदिलो वठण न आयो आहियां मां तो को बुखार थी बीमार आहियां तबियत पुछण आयो आहियां पने आकिल जा मुस्लमानों दर खुलियो उन कुराड़ीअ जी अखियुनि में लुड़क वही आया वाह मुसलमाननि जा नबी तुझो अख़लाक़ मां त तुंहिंजी नऊज़ बिल्ला बेइज्जती कई हुई मां त सॼे घर जो गंदो अवां जे मथां उछलाईंदी हुयमि पेरनि ते किरी हथ ॿधी चए थी मूंखे माफ़ कजो पर मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद हुजे न मां मुंहिंजे पेरनि ते न झुकजाए मां मोहम्मद कंहिं बि सहाबीअ खे पंहिंजे पेरनि ते झुकण न ॾींदो आहे मूंखे त अफ़सोस ईंदो आहे ॾुख ईंदो आहे अॼु जे दौर जा पीर कीअं माण्हुनि खे पंहिंजे पेरनि ते झुकण ॾींदा आहिनि अॼु जा मुर्शिद कीअं माण्हुनि खां पंहिंजी गाॾीअ खां बि चुमी वठराईंदा आहिनि अॼु जा जली आमिल जली पीर जली वलीअ कीअं माण्हुनि खे पंहिंजे कदमनि में झुकाईंदा आहिनि पंहिंजनि पेरनि जे बूटनि खां चुमियूं वठराईंदा आहिनि हालांकि पने आकिल वारो सॼी हयातीअ में सॼी ज़िंदगीअ में 63 सालनि जे अरसे में मिठड़े मोहम्मद जे कदमनि ते कोई न झुकियो आहे सॼी दुनिया जा वलीअ गॾु कयो सॼी दुनिया जा पीर गॾु कयो सॼी दुनिया जा फ़क़ीर गॾु कयो सॼी दुनिया जा नबी रसूल गॾु कयो सॼी दुनिया जा काइनात जी 18,000 मखलूकात खे गॾु कयो कंहिंखे बि मां पाक मोहम्मद जे कदमनि जी जुतीअ जी मिटीअ जे मट बि न भायां जॾहिं पाक मोहम्मद कंहिंखे पेरनि ते न झुकायो आहे त पोइ असां सैयद छो पंहिंजे पेरनि ते कंहिंखे झुकायूं असांजो बि पैगाम इहो हूंदो आहे अड़े यार आलिमनि जी इज़त कयो दुनिया वारा क़ुरान वारनि जी इज़त कयो पर उन्हनि जे पेरनि ते न झुको उन्हनि सां सीनो सीने में मिलायो हथ हथ में मिलायो अम्मा कुराड़ीअ जॾहिं हुज़ूर जो इहो अख़लाक़ ॾिठो अम्मा साइण थी चवे रहमतुल आलमीन नबी हथड़ा ओरे कर त मां तुंहिंजो कलमो पढ़ी तुंहिंजी सच्ची
मंजूरी ॾियणी आशिकानी थी वञा मदीने वारे साईं उन कुराड़ीअ खां बीमारीअ में आयादत कई अल्लाह उनखे कलमो नसीब करायो चेती अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अखलाक इहो आहे साईं पराया बि पंहिंजा थी विया दुश्मन भी पंहिंजा थी विया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पघर जे लाइ त हज़रत उमर साईं तो चवे तव्हां जुमे जुमे जे ॾींहुं कपिड़ा पाईंदा हो न तव्हां ईद ते नवां कपिड़ा पाईंदा हो पोइ तव्हां सखर ऐं घोटकी जे इलाइक़नि जे वॾनि वॾनि दुकाननि तो तव्हां ख़ुशबू वठी ईंदा हो अतुर सेंटियूं हणंदा हो पर जेसीं ताईं रहमतुल आलमीन नबी असां वटि हो हज़रत उमर सोचे असां कंहिं मुल्क जी ख़ुशबू न हणंदासीं हर एक साहबी छा कंदो हो शीशे में नबी साईं जो पघर जमा करे छॾींदो हो पोइ जुमे जुमे ते असां कपिड़ा पाए या ईद जे ॾींहुं सुहिणो उमर सोचे असां ख़ुशबू जी जाइ ते हुज़ूर साईं जो पघर हणंदासीं टे ॾींहं असांजे कपिड़नि में ख़ुशबू न वेंदी अहिड़ो शान वारो नबी मिलियो अल्लाहु अकबर कबीरा महबूबन जे अखलाक ॾे हिकिड़ो ॿियो वाक़ियो ॿुधायां अल्लाहु अकबर मदीने वारे साईं जी मजलिस में जेकॾहिं काफ़र तो अचे ओ मुसलमाननि नबी मांखे महिमान मांखे मानी खारा मेहमान नवाज़ी दे नजर करना मुझे साईं ऐलान कयो सहाबियो केड़ो जवान आ जेको मां मोहम्मद जे मेहमान के मानी खाराए कोई सहाबी न उठ्यो हालांकि मुसलमानों नबी जा सहाबी वडा सखी होया वो भी त सहाबी आन मेहमान के घर वठी आयो घरवारी के चवे तो मानी आहे घरवारी थी चवे बियो तो कुछ को नहीं बमानियूं पयूं आन तू भी न खाधी आ मां भी न खाधी आ बच्चा भी भूख दे आन सहाबी तो चवे भला आराम कर बच्चन के कुरान जी लोली दई भूख ते सुमार अज मां नबी से जो मेहमान वांदो आ दस्तरखाने ते मानी रखो तू भी वे मां भी वे मेहमान भी वे दिए जी वट के लाइट के फूक दई चोरी विसारे छड़ जाए जरे दियो विसाम जी वेंदो ऊंधई थींदी तू भी खाली वात के चोर जाए मां भी खाली वात के चोरी तुम बई मानियो नबी जो मेहमान खाई ढो करे वेंदो तू असा जी रात गुजरी वेंदी नबी से जे मेहमान के खाली तरी धके अल्लाह वारे चवान लगी तुझी तार आजन के दुनिया में उहे दीवाना असहाबी पहरो नंबर प्यार में होया परवाना यारो यमन हो काथे अवेस करनी के डिठो मोट मदीने मां दिसी अरबी जा आस्ताना नबी जो मेहमाना कायनात जे नबी ऐलान कयो कोई न उठ्यो वरी टियों दफ़ो ऐलान कयो कोई न उठ्यो छो त साहबा मुझे साईं जी मजलिस में वेहण वारा सब रोज़े सां होया साईं जन वटि भी मानी को न हुई जो काफ़र मेहमान के खाराए अरे यार काफ़रन के भी मानी खाराइण वारो आमिना जो लाल पाण फरमाइंदा बिलाल बिलाल लब्बैक या रसूल अल्लाह बिलाल जल्दी कर मुझू घर वारियों मुझे अज़वाज मुतहरात दे वन उन्हनि के चओ त नबी जो मेहमान आयो आहे मानी ॾियो मुसलमानों तवज्जो कयो जॾहिं सैयदना बिलाल अम्मा आयशा जे दरवाज़े ते आयो उन सिद्दीक़ा जे दर ते मेहमान जी मानी वठण आयो जंहिंजे घर में अल्लाह जो क़ुरान जिब्रील सतें आसमान को खणी ईंदो ऐं ख़बर थी अम्मा आयशा जे झोल में मिठड़ो मोहम्मद हीअं चमकंदो हो जीअं क़ुरान थो चमके अम्मा आयशा चई पई तव्हां रुगो क़ुरान जो दीदार कंदा हो मां त क़ुरान जो भी दीदार कंदी हुयमि पाक मोहम्मद जे चेहरो भी क़ुरान वांगुरु चमकंदो हो उन जो भी दीदार हे ख़ामोश क़ुरान हे ख़ामोश क़ुरान मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद ॻाल्हाइण वारो क़ुरान मां हीअं चंड के भी ॾिसंदी हुयमि वरी पंहिंजे महबूब खे ॾिसंदी हुयमि चंड में त कुझु किरणा नज़र ईंदा हुआ पर मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जो चेहरो चोॾीअ जे चंड खां वधीक चमकंदो अम्मा साईं फरमायो मां वटि त कुझु न आहे बिलाल मां छा ॾियां बिलाल महीनो थी वियो आहे मुंहिंजे घर में बाहि न ॿरी आहे ऐं तव्हां असांखे सारियूं सुठियूं लथियूं आहिनि
खणी अघु कोने पर फसल तो सुठो लथो आ तबे पुछा करे से दे खबर अचे से मजो ना है शाह साहब दुआ कर मजो ना है असा वडे शुक्र ना है अल्लाह गंज दिनो आ दुकान में रोजी मिले या कारोबार में मिले या माल मिले अन्न मिले फसल सुठो लए जेको मिले रब तुझे शुक्र कर छो त ल इन शकरतुम ल अज़ीदन्नकुम जे शुक्र कंदे त मां अञा वधाईंदो मां बिलाल महीनन जा महीना गुजरी वन मां आयशा मानी न खादिया अम्मा बो कीअं तो वक्त गुजरे बिलाल मदीने वारो साईं घर ईंदान चवंदान मानी आहे मां चवंदी आ कोने भला खारक आए त साईं जन उहा खारक खाईंदान मदीने वारो साईं खारक खाई चवंदो आ वबिसो में गदिन न वई तो मां रोज़े जी नियत कई आ वरी शाम जो घर ईंदान करे करे अंसारी सहाबा बकरिन जो खीर मेन जो खीर डोई करे घर मोकलींदान आमिना जो लाल वो खीर पी करे अल्लाहुम्मा इन्नी लक सुमतु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्किक अफ्तरतु मुंजो सोनो बिलाल आज़ान दींदो आ मदीने वारो साईं खीर पियंदो आ या पानी पियंदो आ सजी जिंदगी ये महीनन जा महीना गुजरी वेंदान खारक ते रोज़ो कदे पानी सा रोज़ो खोल करे खीर सा बिलाल मां वट कुछ हुजे त मां मदीने वारे साईं मिठड़े पाक मोहम्मद जे मेहमान जे ला मानी ॾियां मां वट कुछ न है वरी बिलाल साईं आयो अम्मा उम्मे सलमा जे दरवाजे ते उम्मे सलमा दी चवे बिलाल 20 ॾींहं थी विया आहिनि मां वट भी बाहि न भरी आ हज़रत बिलाल जी अखिल मो पानी अची वियो अॼु मुसलमाननि जे नबी मेहमान खे छा खाराईंदो साहबा वट भी कुछ न आहे अॼु असवा जे मुतहरात वट भी कुछ न आहे अम्मा उम्मे सलमा खां पोइ उम्मे हबीबा ॾे वियो बीबी ज़ैनब ॾे वियो उलमा देवबंद लिखंदा किताबनि में हज़रत बिलाल साईं नबी साईं जा 9 घर घुमी आयो पर काथो मानीअ जो टुकर न मिलियो है मुसलमानो मदीने वारे साईं जो सब्र ॾिस न शुक्र ॾिस न तॾहिं बि साईं जन चवंदा मौला गंज ॾिनो थी मां शुक्र थो कयां मौला जंहिं ॾींहं ते न खाराई मां मोहम्मद सब्र थो कयां पाण फरमाए बिलाल जेकॾहिं ॿी जाइ तो कुझु न मिलियो आहे अचु त भला पोइ हिकिड़ो दरवाज़ो आहे हज़रत अली साईं जी घरवारी आहे मां मोहम्मद जी न्याणी आहे सुहिणे हुसैन जी अमड़ फातिमा जो घर रहियल आहे हज़रत अली तो चवे मां त मजलिस में मौजूद हुयमि जेकॾहिं मुंहिंजे घर मानी हुजे हा त साईं जन परेशान हुया काफ़र महिमान खे खाराइण जे लाइ त मां अली बि जल्दी खणी अचां हा अल्लाह जो कसम मां अली जे घर बि 3 ॾींहं बाहि न भरी हुई पर साईं तो चवे बिलाल वञ वञ अलीअ जे घरों खणी आ न्याणी फातिमा खे मुंहिंजा सलाम ॾे ऐं चवेसि त बाबे जो महिमान आयो थी खाली न मोटाए मानी ॾे हज़रत बिलाल सोचे मां आयम अम्मा फातिमा तो ज़हरा जो दरवाज़ो खड़कायो अंदरियों आवाज़ आयो मन दक़ल बाब केरा दरवाज़ो खड़काइण वारो मां जवाब में चमास अन बिलाल हुवा गुलाम रसूलुल्लाह मां बिलाल नबी साईं जो नौकर बिलाल बिलाल खटी वियो हबश जो गुलाम वार गुंडीदार चप थुल्ला पर मुझे साईं फरमाया बिलाल खुशी जी गाल तो ॿुधायां मुझे साईं फरमाया बिलाल जॾहिं जन्नत में वेंदासीं न जन्नत जो दरवाज़ो खोलींदासीं न मां सवारीअ ते वेहंदुमि मुंहिंजी सवारीअ जी मोहाड़ तुंहिंजे हथनि में हूंदी बिलाल मूंसां गॾु जन्नत में हलंदी अल्लाहु अकबर हज़रत बिलाल तो जे अम्मा फातिमा के बाबे मोहम्मद करीमा मां मोकिलियो आहे महिमान जे लाइ मानी खपे अम्मा फातिमा तो ज़हरा थी फरमाए बिलाल 3 ॾींहं थी विया आहिनि बिलाल मां बि घर में बाहि न बारी आहे बिलाल इमाम हसन हुसैन उन्हनि मासूम ॿार बुख ते रोइनि पिया पर मां फातिमा पंहिंजे बच्चन खे क़ुरान जी लोली ॾींदी आहियां अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन तवज्जो कयो मुसलमानो मुंहिंजो वक्त पूरो थियण वारो आहे तवज्जो कयो आखिरी ॻाल्हियूं कंदो वञा अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल गैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून बिलाल वरी मां ॿियों सिपारो शुरू कयो सयक़ूलु सुफ़हाउ मिनन नास मा वल्लाहुम मां क़ुरान पढ़ंदी थी वञा मुंहिंजे बच्चन हसन हुसैन खे बुख ते क़ुरान ॿुधंदा निंड बि वठी वेंदी हुयनि बुख बि लही वेंदी हुई मुंहिंजे बच्चन जी उञ बि लही वेंदी
हज़रत अबू बकर सिद्दीक़ तो जे मां साईं सां हथ मिलाईंदो हुम अस्सलाम वालेकुम साईं जन चंदा वालेकुम सलाम मां सिद्दीक़ जो दीदार कंदो हुम सिद्दीक़ मां मोहम्मद जो दीदार करे मां मोहम्मद सिद्दीक़ जो दीदार कयां त मां सिद्दीक़ जी बुख भी लही वने उन भी लही वने अम्मा फातिमा दी फरमाए वरी मां पंहिंजे बच्चन जे मथो कुरान पढ़ा न त मुंहिंजा बच्चा हसन हुसैन मां फातिमा जो कुरान ॿुधंदा मुंहिंजे बच्चन जी बुख भी लही वेंदी उन भी लही वेंदी बिलाल अम्मा वटि त कुझु न आहे हज़रत बिलाल खाली तो वने अम्मा साण फरमाया बिलाल ये न कर मुझे बाबे जी इज्जत जो मसलो आ बिलाल अम्मा उन 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 पाक मोहम्मद जी न्याणी आ जो रुगो मोहम्मद न है पर अहमद भी आ हामिद न रुगो महमूद भी आ कासिम वा आकिब वा फातिह वा हाशिर वा रशीद वा मशहूद वा बशीर वा नजीर वा शाफिया हादिया महदिया माहिया मुंजिया नाहिया रसूल नबिया बिलाल मुझो बाबू त हाशिमी सैयद वा अब तहिया अजीज नबिया हरीस नबिया रऊफ नबिया ताहा मुजतबा तासीन मुर्तजा हामीम मुस्तफा यासीन औला मा मुज़म्मिल मुद्दसिर मुसद्दिक तैयब नासिर मंसूर बाबे जी न्याणी आया बिलाल मुझो बाबू त कलीमुल्लाह बिया हबीबुल्लाह बिया नजीउल्लाह बिया सफीउल्लाह बिया खातमुल अंबिया अव्वल नबिया आखिर नबिया ज़ाहिर नबिया बातिन नबिया नबीयुर रहमता बिलाल मुझो बाबू त यतीम बिया मुजीब बिया शकूर बिया मुक़तसिद वा रसूलुल मलया रसूलुर रहमता रसूलुल अव्वला रसूलुल आखिर वा रसूलुल इंसाना रसूलुल मलाइकता रसूलुल जन्नता बिलाल बाबे जी इज्जत जो मसलो आ ही चादर खणी वन के दुकान ते गिरवी रखिया अटो भी वठिया मानी जो इंतजाम कया भाजी जो इंतजाम कया पने आकिल शहर जा मुसलमानों बिलाल तो चवे नमो जी अम्मा पाक मोहम्मद जी तू उहा न्याणी आ जो बाबे सां मिलण ईंदी आ त बाबो मोहम्मद उथी भी पंहिंजी चादर विछाए तुझो इस्तक़बाल कंदो आ मां तुझी कीअं चादर खणी वञा सोनो अली नाराज़ थी वेंदो जन्नत जा शहज़ादा नाराज़ थी वेंदा पने आकिल शहर जा मुसलमानों तवज्जो कयो त मां ॻाल्हि पूरी करे तव्हां मोकिलिया मदीने वारे साईं जो नौकर तो जे मूंखे जुगाए नथो मां खणी वञा अम्मा साइण थी फरमाए बिलाल बिलाल बाबे जी इज्जत जो मसलो आ सोने अलीअ के मां राज़ी कंदम हसन हुसैन के मां राज़ी कंदम मुसलमानों नबी अखलाक वारो आ त नबी जी न्याणीअ जो अखलाक ॾिसजांइ हालांकि नबी जी न्याणी चई पई सघे बिलाल बाबे के चओ त उथारे न काफ़र के असां वटि मानी कोन्हे न न असांजे नबीअ वटि काफ़र महिमान आयो आहे त बि उन जी मानीअ जो केॾो इंतज़ाम थो कयो वञे बिलाल साईं अम्मा फातिमा जी चादर खणी वियो यहूदी जे दुकान ते यहूदी तो चे बिलाल हीअ चादर कंहिंजी आ चे तुंहिंजो चादर सां कहिड़ो वास्तो तूं असांखे अटो ॾे मानी ॾे इंतज़ाम करिणो आहे महिमान जी मानी खणी वञणी आहे बिलाल जे न ॾींदे त मां बि सौदो न ॾींदुसि ॿुधाए कंहिंजी चादर आहे मुसलमानों बिलाल रोई करे चए थो हीअ चादर पाक मोहम्मद करीम जी लाडली न्याणी अम्मा फातिमा जी आहे हसन हुसैन जी अमड़ जी आहे सोणे अली जी राणी आहे यहूदी अगों छिरक निकिरी वियो बिलाल चादर वापसि खणी वञ ख़ातून जन्नत जे मथे ते वञी रखो हे सॼो दुकान मां पाक मोहम्मद जे नाले तो कुर्बान करे छॾियो पर मानी तैयार थी वञे त मांखे बि वठी हलजाए छो तू छा वञी उते ऐलान कंदे त मां हेॾो सखी आहियां असांजी ॻाल्हि जे राज़ खे खोलींदे चिन बिलाल तोखे ख़बर न आहे मां यहूदी बि आहियां त मां तोरे ते इंजील जे आसमानी किताबनि जो आलिम बि आहियां हाफ़िज़ बि आहियां मां आसमानी किताबनि में पढ़ियो आख़िरी जहान जो नबी पैदा थींदो जंहिंजो ज़मीन ते नालो मोहम्मद हूंदो आसमान ते अहमद हूंदो जंहिंजे ॿिनि कुलनि जे विच में हीअं चांदीअ जे सोने सिके वांगुरु मोहर लॻल हूंदी उन मोहर ते लिखल हूंदो मोहम्मद रसूलुल्लाह इहा निशानी बि ॾिसी आयो आहियां अञा मां कलमो न पियो पढ़ा छो त आसमानी किताबनि में हीअ बि निशानी लिखल आहे त मुसलमाननि जे नबीअ जो अखलाक एॾो त भलो हूंदो जो उन जी कचहरीअ में हिकिड़ो काफ़िर महिमान ईंदो चवंदो मानी खाराए पर मुसलमाननि जे नबीअ जो हाल इहो हूंदो जो घर में कुझु न हूंदो पाण रोज़े सां हूंदा सहाबा वटि कुझु न हूंदो उहा घड़ी अहिड़ी हूंदी
जो आख़िर उन जी हिकिड़ी न्याणी हूंदी जंहिंजो नालो फातिमा हूंदो उन जे घर में बि कुझु न हूंदो उहा पंहिंजी चादर लाहे कंहिं दुकान ते गिरवी रखाईंदी पोइ सचे नबीअ जी निशानी इहा अथव उन महिमान खे ज़रूर मानी मिलंदी खाली न मोटाईंदो बिलाल शक बि मूंखे हो दुकान बि मुंहिंजो निकितो आहे चादर बि मां वटां अॼु ख़बर पइजी वई त हेड़े सचे रसूल खां वधीक ॿियो कहिड़ो रसूल जल्दी कर मां मरी न वञा अहिड़े पाक मोहम्मद जो दीदार करे कलमो पढ़ी मुसलमान थिया हज़रत बिलाल साईं जॾहिं महिमान जी मानी खणी आयो अम्मा फातिमतु ज़हरा जी न सखा जे करे मुंहिंजे नबी जे न अखलाक जे करे उहो काफ़िर दुकानदार यहूदिन जो आलिम त मुसलमान थी वियो पर पने आकिल वारो जंहिं काफ़िर महिमान मानी खाधी न उहो बि चए थो सोना साईं इते वेझाए मां पंहिंजे बाबे खे वठी अचां मां पंहिंजी अमड़ खे वठी अचां मां पंहिंजी घरवारीअ खे वठी अचां भाइरनि खे वठी अचां भेनरुनि खे वठी अचां न्याणियुनि खे वठी अचां छो सोना तू एॾो सखी आहे तुंहिंजो एॾो अखलाक ॾिसी करे अॼु मुंहिंजे पेट में बि ईमान जी बाहि भड़की पई आहे अॼु सॼो घर तो वठी अचां असांखे कलमो पढ़ाए मुसलमाननि जे नबी जे न अखलाक हुस्न जे करे 17 ॼणनि खे पाक मोहम्मद जो कलमो नसीब थी आखिर में यो पैगाम थो ॾेई वञाए अहिड़े रसूल ते कलमो पढ़ण वारा सची दिलि सां मुवहिद वारा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल तुंहिंजे सीने में आहे न पंहिंजी ज़िंदगीअ जो उथण वेहण खाइण पीअण सुम्हण पाक मोहम्मद जी सुन्नत ते हलाए छो त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसन जे तरीक़े ते हलाए असां जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ो इहो ई तोखे पैगाम आहे सुन्नतूं ज़िंदा कर बिदतनि खे छॾे ॾे दुनिया में जीअं सुन्नत वेंदी त बिदत ज़िंदा थींदी तव्हां सुन्नतनि खे ज़िंदा कयो मदीने जे मीर फरमाया मुंहिंजी उम्मत में अहिड़ो फितनो बि ईंदो जो उन फितने में जेको मुसलमान मां मोहम्मद जी हिकिड़ी सुन्नत ज़िंदा कंदो फलहू अजरु मियत शहीद उनखे मां नबी ख़ुशख़बरी थो ॾियां 100 शहीदनि जो सवाब अल्लाह मुफ़्त में ॾेई छॾींदुसि हयातीअ ते ओतबार न आहे कॾहिं हुन जो जनाज़ो वियो कॾहिं हिन जो वियो कॾहिं तूं असां में मिटीअ में वञी सुम्हंदासीं के अल्लाह वारे चयो आहे न उथ प्यारा ओ दिल वारा उथ प्यारा ओ दिल वारा कमाए अलिफ मन में निंड मिठी कर फिटी कॾहिं त हणंदई कुन में होशधार दिलदार ज़ारो ज़ारो रोवंदे अॻियों बर थई सफ़र यकी सिर हलंदे न को साथी भाव न को भाती पाण सां तूं खणंदे न को साथी भाव न को भाती पाण सां तूं खणंदे उन महल पवंदई कल जॾहिं रहंदे रुंज में इन सां प्यार कर ये तो चेमा तो सा कब्र में भी गॾु पुलसरात ते भी गॾु सिरात मीज़ान में भी गॾु मुंहिंजी ड्यूटी ॾे त मां तोखे जन्नत जे दर ते छॾे ईंदो मैं जिंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।